पीटीआई थरपारकर के अगवान किशन शर्मा डीपलो पहुंची बरसाती पानी में बुडल इलाइक़नि जो दौरो किया। जॾहिं त डीपलो शहर के मंगरियार मोहल्ला मासूमी इमाम बारगाह में मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त डीपलो शहर में बरसात तमाम घनी हुजण करे हेठां इलाइक़ा मुतासिर थिया आहिनि, लेकिन एतिरो ज़्यादा पानी न आहे जो नेकाल न थी सघे, जंहिंखे नेकाल करण लाइ सीएम सिंध मुख़्तलिफ़ खातनि जा वज़ीर पानी नेकाल करण लाइ डीपलो शहर पहुता आहिनि। हाणे हींअर हू सभु लॻा पिया आहिनि। वज़ीर आला थो अचे। वज़ीर आला वियो न, मटियो न बुझियो? पहुची वियो। मतिलबु इहो आहे त हीअ हाणे लॻा पिया प्रोटोकॉलनि में। इहा ॻाल्हि बि असांखे अचणु खपे त बाबा हीअ हिते माण्हू ॿुधनि था, वज़ीर आला जे न अचे छा थियो आहे हिते, उहो कोन्हे। इहो कमु करनि मशीनूं, बेलदार जो आहे उहो वज़ीर आला थो करे। हालत ॾिसो माण्हुनि जी, हिते जेके अवां जा डिपार्टमेंट आहे उहो कमु कनि कोन था। जॾहिं त उहो कमु मुख़्तियारकार ऐं बेलदार करे सघनि था। अगरि पब्लिक हेल्थ खातो पंहिंजी सचाई ॾेखारे उन्हनि खे पानी निकाल करण लाइ मशीनूं मुहैया करे हिकु जॻह ते हिक जे बदिले 2 मशीनूं लॻारायूं वञनि त 12 कलाक अंदरि पानी निकाल थी सघे थो। इहो कमु पब्लिक हेल्थ खातो न करे सघियो, जंहिं लाइ सीएम सिंध वज़ीर MPA पहुची हिदायतूं जारी करे रहिया आहिनि। HRJD न्यूज़ सां फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।